प्रोग्राम बेवटन सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा असां अॼु मौजूदु आहियूं ठटे शहर जी गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल में। असां ॾिसंदासीं त जिते सिंध में तइलीम मैदान में रांदियुनि जे हवाले खां फुक़दान आहे, रांदियुनि जी सहूलियतूं मौजूदु कोन्हे। उते ठटे ज़िले जे कुझु स्कूलनि ते रांदियुनि जे हवाले खां ज़हनी अवसर ॿारनि जी कई पई वञे। असां ॾिसंदासीं कहिड़ियूं सरगर्मियूं आहिनि जंहिंसां ॿारनि खे फ़ाइदो पहुचंदो। असां ॻाल्हि ॿ कंदासीं हितां जी गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल जी टीचर सां। तव्हां ॿुधायो त रांदियुनि जी जेका खोट आहे सिंध में, ख़ासि तौर ते स्कूल जी सतह ते, उनजे करे कहिड़े क़िस्म जा नुक़सान थिया आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते अञा ताईं रांदियुनि लाइ कमु थिए पियो? सर, पहिरीं ॻाल्हि इहा त स्कूल में रांदियुनि जी इलाही खोट आहे। पहिरीं अॻु में ईअं हूंदो हो जो हर जॾहिं डिसंबर थींदो हो, डिसंबर में या साल जे आख़िर में एन्यूअल गेम्स थींदा हुआ। उन में ॿारनि खे हिकिड़ी क़िस्म जी त हिकिड़ी वर्ज़िश ॿारनि जी थी वञे थी। ऐं ॿियो त इहो ॿारनि खे ख़बर पए थी, हिकिड़ा ॿार इलाही रांदियुनि जा शौक़ीन हूंदा आहिनि ऐं उहे अॻियां नथा अचनि ऐं ॿार जेके से पुठियां रहिजी था वञनि। ऐं इन्हनि जे करे जेको सो असांखे इहो करणु खपे त जेको सो हर हफ़्ते महीने ॿारनि खे गेम्स कराइणु खपनि। जीअं एन्यूअल गेम थींदा हुआ, असीं शौक़ सां हिसो वठंदा हुआसीं गेम्स में। इन में काफ़ी गेम्स हूंदा हुआ, लॉन्ग जंप हूंदी हुई, हाई जंप, डिस्कस थ्रो, शॉट पट, अहिड़े क़िस्म जा ॿार जिन खे इहे रांदियुनि जी ख़बर पवंदी, अॻियां वधंदा हुआ, शौक़ सां हिसो वठंदा हुआ ऐं उहे खटंदा हुआ। ऐं हाणे जेको सो आहिस्ते आहिस्ते इहो रुझान ख़तमु थींदो पियो वञे रांदियुनि जो। हिन सिंध में रांदियुनि में एनजीओस जेको रांदियुनि में अञा थोरो घणो किरदारु अदा कयो आहे पंहिंजो। बाक़ी जेके स्कूल मां अॻे जेके गेम्स हूंदा हुआ सो हाणे ख़तमु थी विया आहिनि। इहा आहे जो अलाह जा शुक्रनि असांजी स्कूल में जेको सो डेली ॿिए ॾींहुं चौथे ॾींहुं असीं पंहिंजे स्कूल में गेम्स कराईंदा। ऐं पाण बि गेम्स टीचर अॻे रही चुकी हुअसि ऐं मूं हुते पाण गेम्स कराई आहे ऐं ख़ुदि बि गेम्स कुॾंदी हुअसि ऐं हमेशह फस्ट ई ईंदी हुअसि। ऐं हाणे इहो थिए थो जो ॿार जेके से हिन ॻाल्हि खां तक़रीबन सिंध जा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते स्कूलनि में गेम्स जे नाले खां ॿार वाक़ुफ़ु कोन्हे। उनखे इहा ख़बर कोन्हे लॉन्ग जंप छा आहे या फुटबॉल त परे जी ॻाल्हि थी, शॉट पट परे जी ॻाल्हि थी, उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे हाई जंप छा आहे, रेस छा आहे। उहे वीचारा ॿार सिखंदा पिया आहिनि त असांखे जेको सो गेम्स कराया वञनि। त सिंध जा जेके स्कूल आहिनि, पंहिंजा परे परे जा जेके स्कूल मां उते टीचर्स बि जेके से गेम्स अञा ताईं उन्हनि खे नथियूं कराइनि ऐं उहे गेम्स जे करे जेको सो इलाही पुठिते पई हलनि। तव्हांजे ख़्याल में त जेके रांदियूं आहिनि इहे ॿारनि जी ज़हनी अवसर में कहिड़ो किरदारु अदा कनि थियूं? रांदियूं ॿारनि जी ज़हनी, न सिर्फ़ु ज़हनी अवसर में पर हर जिस्मानी हिसाब सां बि रांदि तमामु अहम आहे। छो त हिकिड़े क़िस्म जी वर्ज़िश आहे, ॿारनि जी जेके सलाहियतूं आहिनि इहे उजागर थियनि थियूं। ऐं जॾहिं ॿार रांदि कुॾंदा तॾहिं असांखे ख़बर पए थी हिकिड़ो ॿारु एक्टिव आहे, रांदि कुॾणु चाहे थो, अॻियां वधणु चाहे थो ऐं उनखे का ख़बर रांदि जे बारे में नथो ॿुधायो वञे त उनजी सलाहियत ॿाहिरि नथी अचे ऐं उन सां उनजी ज़हनी जिस्मानी ॿई वर्ज़िश थियनि थियूं रांदि जे हिसाब सां। तव्हांजे ख़्याल में त सरकारी जेके इदारा आहिनि उते छाकाणि त अमलो मौजूदु आहे, उते इन क़िस्म जी गेमुनि खे कीअं ॿीहर बहाल करे सघे थो? हर स्कूल में हिकिड़ी हिकिड़ी ॿ गेम्स टीचर्स हूंदियूं आहिनि ऐं ॿार गेम्स जा ॾाढा शौक़ीन हूंदा आहिनि। ऐं तक़रीबन अॼुकल्ह जीअं टीवी ते मैच हलनि था, ॿार ॾाढी दिलचस्पी सां ॾिसनि था। त मुंहिंजे ख़्याल में हर स्कूल में गेम्स टीचर आहिनि, उहे पंहिंजे ॿारनि खे डेली हिकिड़ो पीरियड प्रैक्टिस ॿारनि खे गेम्स जो कराइनि ऐं इन्हनि सां ॿारनि खे दिलचस्पी बि वधंदी ऐं ॿार अॻियां ईंदा। उहे ॿार जेके अॼु हींअर पंहिंजो नालो रोशन करे सघनि था, पंहिंजे मुल्क जो, पंहिंजे स्कूल जो, त उन्हनि खे खपे थो जॾहिं गेम्स कंदा त उन्हनि खे अॻियां अचण जो मौक़ो मिलंदो ऐं जॾहिं अॻियां ईंदा तॾहिं ख़बर पवंदी त असांखे जेके से स्कूल में गेम्स कराइणु खपनि ऐं गेम्स करण सां उन्हनि में हिकिड़ी वॾी सलाहियत उजागर थी सघे थी। हिन वक़्तु तव्हांजे स्कूल में कहिड़े क़िस्म सरगर्मियूं जारी आहिनि, उनजो कहिड़ा क़िस्म जा असर पिया आहिनि? हिन वक़्तु असांजे स्कूल में तमामु सुठा गेम्स हलनि पिया। हींअर फुटबॉल जो मैच हले पियो असांजे स्कूल में। इन खां अलावा जेको सो असांजे स्कूल में हर ॿिए ॾींहं ते, टे ॾींहं ते असांजे स्कूल में गेम्स थियनि पिया, पीटी थियनि वेठियूं। उन खां अलावा गेम्स में फुटबॉल में असांजी स्कूल अॻु में पहिरीं नंबर आई हुई, ॿियनि स्कूलनि सां मुक़ाबिलो थियो हुओ। इन खां पोइ वरी मकली स्कूल ते वेई, हुन में बि असांजी स्कूल पहिरीं नंबर आई आहे ऐं स्कूल जा ॿार असांजा तमामु एक्टिव आहिनि छो त हर ॿिए टे ॾींहं ते गेम कनि था। असांजी इंजर्स जी टीचर ईंदियूं आहिनि ऐं इंजर्स वारा ईंदा आहिनि, असांजी स्कूल जी टीचर्स आहिनि, ॿारनि सां महिनत कराइनि था। हर ॿिए टे ॾींहं ते उन्हनि खे जेको सो गेम्स में रखनि था अॻियां ऐं फुटबॉल जा मैच कराइनि था। हर स्कूल जो ॿिए स्कूल सां फुटबॉल जो मैच थिए थो। असांजी छोकिरियूं तमामु एक्टिव आहिनि ऐं इंशा अल्लाह ताला हर दफ़े हर गेम्स में मुक़ाबले में फस्ट अचनि थियूं। कहिड़े क़िस्म जा मौक़ा मिलणु खपनि ॿारनि खे सरकार जे पारां? सरकार जे पारां हर गेम जी उहा सहूलियत ॾियणु खपे जंहिंमें ॿार अॻियां अचणु खपनि। उन्हनि खे खपे त ॿारनि खे जेको सो उहे चीज़ूं असां त स्कूल में सभु आहिनि पर किन जॻहियुनि ते अहिड़ी अहिड़ी चीज़ूं जेके से अञा ताईं मैसर कोन आहिनि। त ॿारनि खे अॻियां अचण लाइ उन्हनि खे मौक़ो ॾियणु खपे, उन्हनि खे टीचर्स खे खपे त ॿारनि खे अॻियां अचनि। गवर्नमेंट खे खपे त उन्हनि जे लाइ जेको सो ग्राउंड अवेलेबल हुजे
छो त किन स्कूलुनि में ग्राउंड कोन्हे। असांजे स्कूल में वॾो ग्राउंड आहे, ॿार कुॾनि पिया, नेट वग़ैरह आहिनि, त अहिड़ा स्कूल आहिनि जिन में ग्राउंड आहे कोन्हे त ॿार प्रैक्टिस बि नथा करे सघनि। पहिरीं ॻाल्हि त ग्राउंड जी आहे। स्कूल में गवर्नमेंट खे त पहिरीं वॾो ग्राउंड हुजे जंहिंमें ॿार प्रैक्टिस कनि, ऐं जॾहिं ॿार प्रैक्टिस कंदा ग्राउंड में कुॾंदा उन्हनि खे शौक़ु वधंदो, अॻियां ईंदा। सिंध में जिते रांदियुनि जो तइलीमी में फुक़दान आहे, उते ठठे ज़िले में कुझु इदारा रांदियुनि जे लाइ पूर्ण कमु कनि पिया। से तव्हां ॿुधायो त रांदियुनि जे ज़रिए ॿारनि जी जेका ज़हनी ओसर आहे उहो कीअं मुमकिन आहे? हाँ, रांदियुनि जे ज़रिए असां वटि हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे रेड बॉल चाइल्ड प्ले। उन जो एक्टिविटीज़ असां ॿारनि खे कराईंदा आहियूं। उन जे थ्रू ॿारनि जी जिस्मानी, ज़हनी ऐं जज़्बाती निशोनुमा थींदी आहे। उहा एक्टिविटी ईअं ठहियलु आहे त 30 मिंट जी उहा एक्टिविटी हूंदी आहे। उनमें पहिरीं क्लोजिंग ओपनिंग डिस्कशन थींदी आहे, उनखां पोइ स्ट्रेचिंग हूंदी आहे, वार्म अप हूंदो आहे, उनखां पोइ एक्टिविटी शुरू थींदी आहे। एक्टिविटी शुरू खां पोइ जेको मेन जेको हुनजो आहे त RCA रिफ्लेक्ट कनेक्ट अप्लाई, उहो ओवरऑल एक्टिविटी जो जेको निचोड़ हूंदो आहे उहो उन में समायल हूंदो आहे। त उहो माना क्वेश्चन आंसर थींदा आहिनि, ॿारनि खां सुवाल जवाब पुछा वेंदा आहिनि ऐं रिटर्न में उहे वरी जवाबु ॾींदा आहिनि। त इहो मतिलबु इन जे ज़रिए ईअं तब्दीली अची सघे थी त ॿारनि में असां हिकिड़ी क्यूरियोसिटी पैदा कंदा आहियूं त जीअं उहे जेके सुवाल थियनि उनजा जवाब ॾेई सघनि, ऐं इन जे ज़रिए उनजे ज़हन में जेके मतिलबु सुवालनि जा जवाब हूंदा आहिनि उहे ॾींदा आहिनि। इन्हनि जे ज़रिए ॿारनि में तब्दीली मुमकिन आहे। तव्हांजे ख़्याल में त हीउ जेको रांदियुनि ज़रिए जेका ज़हनी ओसर कई पई वञे, इन प्रोग्राम खे कीअं वधाए सघिजे थो? त इनखे मतिलबु ईअं वधाए सघिजे थो त मुंहिंजे ख़्याल में हिन में गवर्नमेंट जेकॾहिं इन आइडिया खे जेकॾहिं ऑन करे, जेको राइट टू प्ले जो कमु आहे, जेको कॉन्सेप्ट आहे राइट टू प्ले जो स्पोर्ट फॉर डेवलपमेंट, उनखे जेकॾहिं गवर्नमेंट ऑन करे सघे थी त मुंहिंजे ख़्याल में इहो प्रोग्राम पाण अॻिते वॾे टाइम ताईं, वॾे अरसे ताईं इहो प्रोग्राम वधाए सघिजे थो। जेतोणीकि ठठे ज़िले तोड़े सिंध जे मुख़्तलिफ़ स्कूल में सरकार पारां रांदियुनि जे लाइ कंहिं सहूलियतूं मुहैया न कयूं आहिनि, पर ठठे ज़िले में हिकिड़े समाजी इदारे पारां ॿारनि खे रांदियुनि जी सहूलियतूं फराहम कयूं पियूं वञनि। तव्हां ॿुधायो त इहो रांदियुनि ज़रिए जेका ज़हनी ओसर आहे इहा कीअं मुमकिन आहे? असांजो जेको मतिलबु तरीक़ेकार आहे, एक्टिविटीज़ जेको पढ़ाई सां गॾु ॿार कनि था, उन जो मेन जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त ॿार रांदि सां गॾु, मतिलबु तालीम सां गॾु रांदि में बि इंट्रस्ट वठंदे पंहिंजो जेको आहे ज़हनी, जिस्मानी, उन्हनि जी जेका डेवलपमेंट थी सघे, जीअं उहो बहितर तरीक़े सां परफॉर्मेंस ॾेई सघनि पंहिंजी पढ़ाई में या हर शोबे में। तव्हांजो इदारो केतिरनि स्कूल ते कमु करे पियो ऐं हिनजी जेका एक्सपेंशन आहे उहो कीअं मुमकिन आहे? असां वटि हींअर 60 स्कूल आहिनि राइट टू प्ले ठठा में। ऐं तव्हां ॿियो छा चयो? प्रोग्राम ईअं वधी सघे थो त मतिलबु ज़ाहिर आहे लाइफ हूंदी आहे हर प्रोजेक्ट जी, साल 2 साल नेट। असां इन में जेको चऊं था त गवर्नमेंट स्कूल्स में जेके PTI टीचर्स आहिनि, अगरि उन्हनि खे पंहिंजे जेके गेम पीरियड्स ऑलरेडी टाइम टेबल में मौजूदु आहिनि, उहे अगरि PTI टीचर्स पंहिंजो रोल जेको आहे उहो अदा कनि ऐं उहो टाइम टेबल जे हिसाब सां गेम पीरियड्स थींदा रहनि, त इहा शइ कंटिन्यू हूंदी, ॿारनि खे रांदि जा मौक़ा जेके आहिनि उहे मिलंदा रहंदा। इहो ॿुधायो त इहो कहिड़े क़िस्म जो मॉड्यूल आहे, कीअं तव्हां इम्प्लीमेंट करायो था? असां प्ले बेस्ड लर्निंग एक्टिविटीज़ जे थ्रू जेको आहे ॿारनि जी डेवलपमेंट कयूं था। एक्टिविटीज़ असां वटि आहिनि, मतिलबु हिकिड़ो स्ट्रक्चर आहे, 5 मुख़्तलिफ़ बॉल आहिनि, उन्हनि 5 ई बॉलनि जो मुख़्तलिफ़ मतिलबु मक़सदु आहे। जीअं रेड बॉल अगरि असां चऊं था त उन में अहिड़ियूं एक्टिविटीज़ डिज़ाइन थियल आहिनि जंहिंमें ॿारनि जी मेंटली ग्रोथ थिए थी। ऐं अगरि असां वटि ब्लैक बॉडी बॉल आहे त उन में फिज़िकली ॿारनि जे लाइ अहिड़ियूं एक्टिविटीज़ जूं एक्सरसाइज़ रखियल आहिनि जिन्हनि में तव्हां उन्हनि खे इन्वॉल्व करे उन्हनि जी मतिलबु आहे परफॉर्मेंस बहितर करे सघो था, उन्हनि जो कॉन्फिडेंस डेवलप थिए थो, हर शोबे में हू बहितर परफॉर्मेंस ॾियनि था। ठठा जो मतिलबु हीअं स्कूल जी मिसाल वठो, वॉलीबॉल जो नालो ई न हुयो, मतिलबु कंहिं स्पोर्ट जो कॉन्सेप्ट ई न हुयो हिते। असांजे मतिलबु हिन प्रोग्राम स्टार्ट करण खां पोइ ही ठठा हाई स्कूल, गर्ल्स हाई स्कूल, हिते वॉलीबॉल जी हिकिड़ी टीम मतिलबु क्रिएट थी, जंहिं हींअर रिसेंटली असां ऑल गर्ल्स सिंध वॉलीबॉल टूर्नामेंट करायो, जंहिंमें हिननि तमामु बहितर परफॉर्मेंस ॾेखारी उन्हनि प्रोफेशनल प्लेयर्स सां। त असां तमामु बहितर हिनखे सम्झूं। कहिड़े क़िस्म जा चैलेंजिस साम्हूं आया जॾहिं तव्हां इहो प्रोजेक्ट शुरू पिया कयो? चैलेंजिस त काफ़ी फेस करणा पिया, मतिलबु हींअर त सुठो मतिलबु थी वियो आहे। शुरू में असां वटि काफ़ी चैलेंजिस हुया, मतिलबु ओरिएंटेशन्स ॾियणियूं पियूं, माण्हुनि खे काफ़ी मोटिवेट करिणो पियो। स्पोर्ट जो नालो निशान ख़तमु थी चुकियो, उनखे दुबारा नए सिरे सां माना माण्हुनि जे ज़हन में विहारणु, इहो थोरो चैलेंज आयो। उन खां पोइ मतिलबु हाणे तमामु बहितर पियो वञे, तमामु सपोर्ट पियो करे गवर्नमेंट असांखे।
ऐं उन जी पार्टनरशिप सां असां बहितर परफॉर्मेंस ॾेई रहिया ख़्याल आहियूं। में सरकार जेका आहे उहा सेकेंडरी प्राइमरी सतह ते रांदियुनि खे कीअं शामिलु करे सघे थी? हा सेकेंडरी लेवल ते त उन्हनि वटि PTI टीचर्स आहिनि। प्राइमरी लेवल ते असां छा कंदा आहियूं जो उन्हनि जूं टीचर्स जूं ट्रेनिंग्स कराईंदा आहियूं। उन्हनि प्ले बेस्ड लर्निंग एक्टिविटीज़ जी एक्टिव लर्निंग मैथोलॉजी जी जेका ट्रेनिंग्स आहे टीचर्स खे ॾेई करे उन्हनि खे ट्रेन कंदा आहियूं त हू पंहिंजी क्लास में लेसन प्लान हलाइनि, एक्टिविटी उन में शामिलु हुजे जंहिं तरीक़े सां ॿार खे तालीम मतिलबु सब्जेक्ट बि आहे ऐं उनखे रांदि बि मिली सघे ताकी उहे ॿिन्ही शयुनि खे रखंदे अॻिते वधी सघे। त प्राइमरी लेवल ते टीचर्स खे ट्रेंड कजे ऐं उन्हनि खे मतिलबु का अथॉरिटी या अहिड़े क़िस्म जो ॾिजे जीअं हाई स्कूल ते PT टीचर आहे ईअं प्राइमरी ते माना ईअं को कजे त ट्रेंड कजे टीचर उनखे ॾिजे बाक़ाइदा पीरियड। इहो ॿुधायो त ॿारहाड़ियुनि में ऐं जेको शहर जा जेके ॿार आहिनि उनमें कहिड़े क़िस्म जो फ़र्क़ु आहे? हा शहर में त जीअं कराची या हैदराबाद जो मिसाल वठूं था, ठट्टा बि हाणे आहे पर काफ़ी रूरल एरियाज़ में आहे त शहर में मौक़ा मिलनि था, ग्राउंड स्पेसिस अवेलेबल आहिनि। ठट्टा जी ॻाल्हि कयूं त असां राइट टू प्ले हींअर ॾिसो पिया ही तमामु बहितरीनु स्पेस ठहियो आहे। हीअ सिर्फ़ु हिन स्कूल में न आहे, एतिरे काफ़ी सारे स्कूलनि में स्पेसिस मुख़्तलिफ़ स्पोर्ट जा ठहियल आहिनि त ॿारनि खे हाणे त मौक़ा मिलनि था, असां चई सघूं था जिथे जिथे स्पेसिस अवेलेबल आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि आउं कंदसि त बनिस्बत बॉइज़ जे गर्ल्स खे घटि मौक़ा ॾिना था वञनि। छोकिरियुनि जो इहो आहे जो स्कूल टाइमिंग जे दौरान त हू कनि थियूं स्पेस मां फ़ाइदो वठी थियूं सघनि, अदरवाइज़ स्कूल टाइमिंग खां पोइ उन्हनि खे एतिरो का फैसिलिटी आहे कोन। त गवर्नमेंट उन्हनि जे लाइ को जीअं ही ठट्टा में स्पोर्ट कॉम्प्लेक्स हाणे डेवलप थियो आहे, इन तरह सां गर्ल्स अगरि उन में बहितर तरीक़े सां अगरि गवर्नमेंट उनखे लीड करे त गर्ल्स जी मेंबरशिप उते कराइजे बहितर तरीक़े सां, छोकिरियुनि खे ॿाहिराड़ी जी छोकिरियुनि खे उते मौक़ा ॾेई सघजनि था छो जो शहरनि में त इहे शयूं आहिनि। गेम्स खे प्रमोट करण लाइ राइट टू प्ले सूबाई सतह ते कहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ करायूं आहिनि? सूबाई सतह ते असां जेको आहे असांजो जेको बोर्ड सिंध बोर्ड आहे उन सां बि असांजी कम्युनिकेशन हली रही आहे त असां हिन खे बाक़ाइदा जेको असांजो गेम जे एंड में असां कंदा आहियूं RCA उन खे सिलेबस में शामिलु कयो वञे ऐं मतिलबु गवर्नमेंट सुठो रिस्पॉन्स ॾिनो आहे, उन ते हलनि पियूं एक्टिविटीज़, कुझु डिस्कशन हले पई असांजी। तव्हां ॿुधायो त सिंध में जिते रांदियुनि जे हवाले खां ॿारनि खे सहूलियतूं मुहैया कोन्हनि, उते तव्हां जेको प्रोजेक्ट इम्प्लीमेंट कयो आहे उनमें कहिड़े क़िस्म जा तव्हांखे चैलेंजिस साम्हूं आया आहिनि? सर चैलेंजिस असांखे ठठे डिस्ट्रिक्ट जे हवाले सां हिकु त असांखे गर्ल्स में स्पेशली ॾाढा चैलेंजिस आया आहिनि जेके ॿारनि खे घरां परमिशन नथी मिले ऐं इनखे नंढड़ियुनि खे जेका किट हूंदी आहे स्पोर्ट्स जी उहो पाइण में डिफ़िकल्टीज़ पैदा थियनि थियूं। अगरि इहे असां वटि ठठे डिस्ट्रिक्ट में चैलेंजिस न हुजनि त हीअ ॿारड़ियूं जेके तव्हांजे साम्हूं बीठियूं आहिनि त हिननि में एतिरो मतिलबु आहे पंहिंजो पोटेंशियल आहे त हीअ टीम जेका आहे सागड़ डिस्ट्रिक्ट जेका फाइनल जी विनर रही उनखे ज़रे घटि हिननि बीट कयो हुयो। बसि हिननि खे थोरी परमिशन्स वग़ैरह जा मसइला पैदा थियनि था ऐं पंहिंजो घर जी परमिशन नथी मिले ऐं किट जेका आहिनि नथियूं पाए सघनि, फैसिलिटी पहिरियां न हुयूं, हाणे राइट टू प्ले फैसिलिटी ॾिनी आहे हिननि खे ॿारनि खे, काफ़ी सारी चेंजिंग अची वई आहे हिननि ॿारनि में। तव्हां इहो जेको हिते रांदियुनि लाइ कमु पिया कयो तव्हां कहिड़े क़िस्म जा चैलेंजिस साम्हूं आया आहिनि? फस्ट ऑफ ऑल त चैलेंज साम्हूं तॾहिं ईंदा आहिनि जॾहिं इंसानु
ख़ुदि एतिरो कैपेबल न हुजे हुनजे, ठीकु आहे न, पर असां जॾहिं एतिरा एबल आहियूं उन चैलेंज खे फेस करे सघूं था त हर चैलेंज फेस थी वेंदो आहे। चैलेंजिस जा प्रॉब्लम इहे आहिनि त कुझु इशूज़ हूंदा आहिनि, पेरेंट्स काफ़ी सिंधियुनि जा पेरेंट्स त इहे हूंदा आहिनि त गर्ल्स खे परमिशन कोन मिलंदी आहे। असां आउट ऑफ मतिलबु स्कूल जे कॾहिं ॿाहिरि वठी वञूं गर्ल्स खे त उन्हनि जे लाइ पेरेंट्स एग्री कोन थींदा आहिनि, परमिशन कोन मिलंदी आहे। पोइ असांजी जेकी मोटिवेशन हूंदी आहे उहो हिकिड़ो असांजे लाइ चैलेंज हूंदो आहे त असां उन पेरेंट्स खे मोटिवेट करे इन्हनि ॿारनि खे कीअं ॿाहिरि वठी वञूं ऐं उन चीज़ में इन्हनि खे इन्वॉल्व कयूं। पोइ इनशाला उहो मोटिवेशन असांजी इलाही सुठी थींदी आहे, जेके असांजे पेरेंट्स सुठे तरीक़े सां असांजो कम्युनिकेशन थींदो आहे ऐं असां वठी वेंदा आहियूं ॿारनि खे। असां मौजूदु आहियूं ठट्टो गर्ल्स हाई स्कूल में, जिते रांदियुनि लाइ सरगर्मियूं जारी आहिनि। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जी हेड टीचर सां। तव्हां ॿुधायो त जेका रांदियुनि ते जेका ज़हनी असरु थियणी आहे हितां जे ॿारनि जी, उन मां कहिड़ी तब्दीली तव्हां एक्सपेक्ट करियो था? अल्लाह जो शुक्र आहे त अस्सलाम वालेकुम, मां हाई स्कूल ठट्टो गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल ठट्टो जे हेड टीचर मुनव्वर सुल्ताना पई ॻाल्हायां। ऐं तमामु मूंखे मुंहिंजे ख़्याल में अॻु में ई असां वटि गेम थींदा रहंदा हुआ तमामु सुठा, पर राइट टू प्ले जेका इन में कयो आहे रोल अदा, ऐं इन NGOs काफ़ी इन में असांखे करायो आहे। माना सुठो ॿार मुंहिंजा काफ़ी एक्टिव थी विया आहिनि ऐं इन्हनि इलाही सुठी तरह ॿारनि खे जेको कराइनि पिया गेम्स वग़ैरह, ऐं उन्हनि खे एप्रिशिएट कयां थी। तमामु सुठे नमूने सां इहे रोल कनि था ॿार। जीअं इहो वॉलीबॉल आहे, काफ़ी गेम्स आहिनि, फुटबॉल आहे, स्पोर्ट्स में हींअर माशाल्लाह असांजा ॿार खटे विया आहिनि सुठे नमूने सां। ऐं उन में मंसूर साहब आयो हुयो, उन में बि असांजी टीम चङो सुठो उनखे कयो आहे, माना हॉकी प्लेयर आहे। अलाह जो शुक्र। कहिड़े क़िस्म जा चैलेंजिस आहिनि माइटनि जी तरफ़ां, ऐं सरकारी सतह ते एतिरी ओसर छो कोन मिली सघी आहे रांदियुनि खे? इन करे जो ॿार माइट ॿाहिरि छॾण लाइ तयारु कोन आहिनि, उनजे लाइ नियाणियूं जेके आहिनि से कुझु अहिड़ा प्रॉब्लम्स रहिया आहिनि, इनजे करे ॿार कुझु ज़्यादा हाणे आहिस्ते आहिस्ते मुंहिंजे ख़्याल में अलाह कंदो थी वेंदा। जीअं ई NGOs असां सां गॾु आहिनि त पोइ ॿार ॿाहिरि निकिरणु शुरू थींदा। ऐं असांजा ॿार हींअर विया हुआ स्पोर्ट्स में वञनि पिया, जिते किथे मोकिलियूं पिया, ऐं उहो ॿार परमिशन हाणे ॾियनि पिया। हीअ जेका सरगर्मी आहे में कहिड़े क़िस्म तब्दील ॾिसो पिया हाणे हिन मयार में? माना अलाह जो शुक्र आहे। जंहिं स्कूल जे हवाले सां पुछो था त मूं वटि माशाल्लाह काफ़ी सुठो स्कूल हले पियो, ऐं टीचर्स वग़ैरह जेके आहिनि से रेगुलर मूं वटि आहिनि, नाके गोसरो इलाही सुठो पियो हले माशाल्लाह। ॿार भली तव्हां ॿारनि खां पुछी वठो, सुठे नमूने सां मुंहिंजो स्कूल हले पियो। असीं वॉलीबॉल गेम खेॾूं पिया ऐं हिन में असांखे काफ़ी कुझु महसूसु थिए पोइ, इलाही कुझु मतिलबु जंहिंसां असां कुझु सही करे पिया सघूं, ऐं हिन खां पोइ असीं पढ़ाई बि हिन में सही करे था सघूं, ऐं असांखे काफ़ी कुझु हिन में सुठो महसूसु थिए पियो। छा सिखियो आहे? असां काफ़ी कुझु सिखियो आहे। वॉलीबॉल छा आहे, वॉलीबॉल जा स्किल्स, मतिलबु काफ़ी कुझु असांजे वॉलीबॉल जे बारे में ख़बर आहे। अॼु तव्हां ॿुधायो त हीअ टीम घणनि माण्हुनि ते मुश्तमिल आहे, ऐं तव्हां हिन में कहिड़े क़िस्म जी लर्निंग थी आहे तव्हांजी? असांजो माइंड फ्रेश थी वियो आहे। हिन खां अलावा असांजी टीम में 12 मेंबर हूंदा आहिनि, ऐं ॿियो असांखे इलाही कुझु हिन मां सिखणु मिलियो आहे। असांजी जेतिरी पहिरीं ख़बर कोन हुई, माना राइट टू प्ले जी मदद सां असांखे उहा इलाही कुझु सिखण लाइ मिली वियो आहे। हिन लाइ थैंक यू, शुक्रगुज़ार आहियूं सिर्फ़ु। तव्हां ॿुधायो त हीअ जेका सरगर्मी आहे कहिड़े क़िस्म जी सरगर्मी आहे, तव्हां कहिड़ी तब्दीली महसूसु पिया करियो? सर असां इलाही सुठी तब्दीली महसूसु पिया कयूं। जी राइट टू प्ले इहो वॉलीबॉल जो मैच आहे, माना इलाही तब्दीली महसूसु असांखे थी आहे। एंड माना हेल्थ बि सुठी थी रहे, एंड माना इलाही कुझु सुठो लॻे थो हिन में। चैलेंजिस कहिड़े क़िस्म जा साम्हूं आया आहिनि? चैलेंजिस इलाही कुझु माना क़िस्म जे साम्हूं आया आहिनि। जीअं ॿी स्कूल सां मैच थिए त हुन सां इंशाल्लाह इलाही माना 2-3 मैच असां खटिया आहिनि, एंड अॼु वरी थिए पियो इंशाल्लाह। हिन गेम मां मतिलबु असां इलाही कुझु सिखियो आहे, ऐं जीअं गेम खेॾंदा आहियूं त असां सफ़ा फ्रेश थी वेंदा आहियूं, ऐं असां पंहिंजी पढ़ाई ते बि ध्यानु ॾींदा आहियूं, ऐं मतिलबु गेम खेॾंदा आहियूं त थोरो माना फ्रेश थी वेंदा आहियूं, पोइ पंहिंजी पढ़ाई थोरो ध्यानु सां इलाही सुठी थी वेंदी आहे। वक़्तु आहे मिलंदो आहे त गेम कुॾण जो? असांखे घटि में घटि अधु कलाकु मिलंदो आहे। रेगुलर बेसिस ते तव्हां कुॾंदा आहियो? हफ़्ते में पीरियड हूंदा आहिनि तव्हांजा? हफ़्ते में पीरियड हूंदो आहे, मतिलबु असांजो आहे फ्राइडे ते इहो गेम जो पीरियड थींदो आहे। केतिरियूं गेमूं कुॾियूं आहिनि, केतिरा मुक़ाबला कया आहिनि, खटिया केतिरा आहिनि तव्हां? असां 2 गेमूं कुॾियूं आहिनि, खटिया आहियूं। 3 गेमूं असां कुॾियूं आहिनि, खटिया आहियूं। असां हिन गेम में इलाही मज़ो ईंदो आहे, असांखे वणंदी बि आहे। केतिरा ॾींहं हफ़्ते में तव्हां इहे रांदि कंदा आहियो? हफ़्ते में इलाही ॾींहं, त फ्राइडे ॾींहुं असांजी गेम हूंदी आहे 2 पीरियड।
सिंध में जिते रांदियुनि जे हवाले खां सहूलियतुनि जी खोट आहे उते राइट टू प्ले पारां सजावल ज़िले में कमु कयो पियो वञे। हे तव्हां ॿुधायो त तव्हां कहिड़े क़िस्म जी सरगर्मी करियो पिया ॿारनि खे रांदियुनि ज़रिए डेवलपमेंट जे हवाले खां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अच्छा, राइट टू प्ले जेको हिते ठठे में आयो 2011 में आयो फ्लड खां पोइ, असां छा कयो आहे जो हिते रांदियुनि जे ज़रिए ॿारनि जी नशो नुमा ऐं उन डेवलपमेंट कयूं। ही पूरो हिकिड़ी साइंटिफिकली माना मख़सूस तरीक़े सां डिज़ाइन प्रोग्राम आहे। त प्ले खे ऐं स्पोर्ट्स खे अहिड़े तरीक़े सां डिज़ाइन कयो वियो आहे जंहिंसां ॿारनि जी नशो नुमा थिए थी मुख़्तलिफ़ रुखनि में। उनजी समाजी नशो नुमा थिए थी, उनजी जज़्बाती नशो नुमा थिए थी, उनजी ज़हनी नशो नुमा थिए थी ऐं उन्हनि जी जेका आहे सा जिस्मानी नशो नुमा थिए थी। ऐं पोइ उन लाइ जेके असांजा एजुकेशनिस्ट आहिनि उन्हनि वेही करे रांदियुनि खे ऐं स्पोर्ट्स खे अहिड़े नमूने सां तरतीब ॾिनो आहे। तइलीमी रांदियूं असां चऊं था, जीअं पंहिंजे ज़बान में चऊं त बाबा हिकिड़ो तइलीमी सबक़ु आहे। जीअं सबक़ु थींदो आहे त ईअं हिकिड़ो तइलीमी सबक़ु आहे जेको 30-40 मिंटनि जो हिकिड़ो सबक़ु आहे जेको की लर्निंग खां शुरू थिए थो। उनजी जेका लर्निंग मक़सदु सबक़ जो मक़सदु हूंदो आहे ऐं पोइ वार्मअप थिए थो, मेन एक्टिविटी थिए थी, आख़िर जो वरी उन ते डिस्कशन थिए थी। त हिकिड़ो पूरो सबक़ु आहे जेको कंहिं मक़सदु ख़ातिर उहा रांदि रही वञे थी ऐं मक़सदु हासिलु कया था वञनि। मिसाल तौरु ऐं जेकॾहिं हिन वक़्तु जेका हीअ रांदि तव्हां ॾिसो पिया, इन जो जेको मक़सदु आहे उहो इहे ॿारनि जी जेका टीम वर्क खे डेवलप करणु आहे। त अॼु हिन रांदि में जेको कुझु थींदो उन जो नतीजो निकिरंदो त ॿार में अल्टीमेटली जेको आहे टीम वर्क डेवलप थी चुको हूंदो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं का रांदि जज़्बाती नशोनुमा जी हूंदी त उनजो जेको मक़सदु हूंदो त उन रांदि जे ज़रिए उहे मक़सद जेके अंदरि हासिलु कया वेंदा। ईअं हिन प्ले खे ऐं स्पोर्ट्स खे असां इस्तेमालु कंदे ॿारनि जी जेका आहे सा नशोनुमा या उनजी डेवलपमेंट थिए थी या उनजी जेका तालीम थिए थी। छो जेके तालीम सां ॻाल्हायूं था, तालीम जा ॿ पहलू आहिनि, हिकिड़ो आहे तालीम ऐं ॿी तरबियत। तालीम मुराद जेका हिन वरिती थी वञे उहा इहा ई आहे त ॿारु लिखणु ॼाणे थो, पढ़णु ॼाणे थो, न्यूमरेसी ॼाणे थो, साइंस ॼाणे थो। पर ॿी आहे तरबियत, त ॿारु कीअं आहे, मतिलबु सोशल माण्हू आहे त उनखे कम्यूनिकेशन अचे थी या नथी अचे, गॾिजी कमु करण जी सलाहियत अथसि या नथसि, जज़्बा आहिनि, कावड़ आहे, गुस्सो आहे, उन्हनि खे हू सुञाणे थो, उनखे मैनेज करे सघे थो या कोन थो करे सघे। ऐं सोचिबो पढ़ंदो तॾहिं न जॾहिं उनखे कंसंट्रेशन ॾियणी ईंदी, सोचणु ईंदो त सोचिबो कीअं आहे, तवजो कीअं ॾिबी आहे। त इहे सभई जेके गुण आहिनि जंहिंखे असां ज़िंदगी जो महारत चऊं था, उहे सभई ज़िंदगी जूं महारतूं इन रांदि रूंद जे ज़रिए सेखारियूं था। ऐं असांजो बिलीफ आहे त जेको प्ले आहे उहो ॿारनि लाइ लग्ज़री न आहे पर उनजो राइट आहे। ऐं हीउ हिकिड़ो टूल आहे जंहिंसां ॿारु बहितर तरीक़े सां आमादा थी करे ऐं तालीम हासिलु करे थो। ऐं जिथे बि असां ठठे में या ॿिए हंधि प्रोग्राम हलाया आहिनि उते ई ॿारनि में प्रोग्राम ॾाढो बेहद मक़बूल आहे ऐं उन्हनि सां उन्हनि में काफ़ी सारियूं शयूं बहितर थियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां कंहिं टीचर खां अॼु हलिया वञो, उनखां पुछंदो जेको पहिरियों सभ खां वधीक इम्पैक्ट पियो आहे उहो इहो पियो आहे त जेका ॿारनि जी पार्टिसिपेशन आहे स्कूल में, अटेंडेंस आहे, उहा इलाही सारी बहितर थी आहे। ॿारनि जो कॉन्फिडेंस डेवलप थियो आहे, ॿार एक्सप्रेसिव थिया आहिनि। अॻे ॻाल्हाईंदा घटि हुआ, हाणे उन्हनि ॻाल्हाइण जेको आहे सो उन्हनि शुरू कयो। ऐं लातादाद जूं कहाणियूं आहिनि जेके ॿार हूअं ई बाए फिज़िकली डिसेबल आहे ॻाल्हाइण में या उनखे अटक थींदी, उन्हनि बि हिननि एक्टिविटी जे ज़रिए ॻाल्हायो आहे। छो त हिन सॼे रांदि में हिकिड़ो पूरो सारो पहलू आहे जंहिंखे असां RCA था चऊं, रिफ्लेक्ट, कनेक्ट, अप्लाई। हिकिड़ी डिस्कशन जी स्ट्रेटजी आहे उहा अप्लाई थींदी आहे ऐं उन डिस्कशन में ॿारु जेको आहे सो उहो रेस्पॉन्स ॾींदो आहे। खुलियल क्वेश्चन हूंदा आहिनि, जीअं हिकिड़ा त सुवाल हूंदा आहिनि त बाबा क़ाइदे आज़म किथे जाऊं, इहो क्लोज़ क्वेश्चन आहे। ॿियो आहे त बाबा जेकॾहिं क़ाइदे आज़म शख़्सियत मां जा कहिड़ा पहलू आहिनि जंहिंसां तव्हां मुतासिर आहियो। हाणे इन में जेको जवाबु ईंदो उहो कंहिंजो बि सही या ग़लति न आहे, हर को पंहिंजे पहलू उजागर कंदो। त ईअं ओपन क्वेश्चन पुछा था वञनि जेके ॿार खे हर कंहिंखे बग़ैर इन ख़ौफ़ खां त बाबा सुवाल जवाबु मुंहिंजो सही आहे या ग़लति आहे उहो ॻाल्हाए थो। त ईअं ॿार एक्सप्रेसिव थिया आहिनि। उन जेका हेल्थ हाइजीन आहे उहा उन में इम्प्रूवमेंट आई आहे। ओवरऑल स्कूल में जेको टीचर ऐं ॿार जो जेको तालुक़ु आहे उहो बहितर थियो आहे। तव्हां अॻिते ॾिसंदव त जेके टीचर आहिनि उहे बि ॿारनि खे हाणे एक्टिविटी ज़रिए पढ़ाइनि था। जॾहिं उहे उन सां गॾु रांदि खेॾनि था त लाज़मी उनजी शमूलियत उहो जेको हिकिड़ो ख़ौफ़ वारो जेको रिलेशनशिप आहे उनखे ख़तमु करे थो छॾे। त ईअं आहे ठठे में असां कोई तक़रीबन 132 स्कूलनि में यूनिसेफ सां, रॉयल नॉर्वेजियन एम्बेसी सां गॾिजी कमु कयो ऐं उन में असांखे बहितर रिज़ल्ट नज़र आया आहिनि। ऐं इनशा ताला असां डिटरमिंड आहियूं त हिन प्रोग्राम खे वधीक वसी पैमाने ते हलाइजे ऐं ईअं हुकूमत सां RSTU सां, BOC सां, पाइड सां, इन्हनि सभिनी सां गॾिजी कयूं पिया। ऐं इन सॼे प्रोग्राम खे हिते सस्टेन रहे। स्कूल में जेके स्कूल जा इंतिज़ामिया आहे, जेके टीचर आहिनि उन्हनि खे बि इन क़िस्म जी तरबियतूं करायूं था
त जीअं जेकॾहिं राइट टू प्ले न पुॼे तॾहिं प्रोग्राम हिननि ॿारनि ताईं हिननि वटि जेको आहे सो इहो हलंदो रहे। कहिड़ो सबबु आहे जो सरकारी जेके स्कूल आहिनि में रांदियुनि जो वॾो फुक़दान आहे ऐं उहे स्कूल जिन में तव्हां कमु कोन पिया करियो उन छा सूरत हाल आहे? हा, जेको ओवरऑल स्कूलनि में ऐं स्कूलनि खां ॿाहिरि रांदियूं त असांजे मुआशिरे मां इमिट थींदियूं वञनि ऐं उन्हनि जा मुख़्तलिफ़ सबब आहिनि। जेको मेन सबबु आहे उहा त इंतिज़ामिया जी लापरवाही आहे, फंड्स जी जेका असां रेरिटी आहे ऐं हिकिड़ो जेको मिसकनसेप्शन आहे असां माइटनि जी ऐं सभु उस्तादनि जी एज ए सोसाइटी त बाबा लिखोगे पढ़ोगे बनोगे न खेलोगे कूदोगे बनोगे ख़राब और लिखोगे पढ़ोगे बनोगे नवाब। त हिकिड़ी जेका इहो माइंड सेट आहे त खेॾण सां ॿार जेको आहे ख़राबु थो थिए, हिकिड़ो उनजो बि वॾो कंट्रीब्यूशन आहे। पोइ इंतिज़ाम लापरवाही आहे, फंड्स उनखे यूटिलाइज़ न थियनि या करप्शन आहे, ओवरऑल एजुकेशन जी सूरत हाल ख़राबु आहे। ऐं अहिड़े नमूने सां पोइ सोसाइटीअ में जेके ग्राउंड आहिनि उहे आबाद न आहिनि, फैसिलिटीज़ न आहिनि, त उहे शयूं मध्यम थींदियूं पियूं वञनि। त आउं सम्झां थो जेको इन में मेन कंट्रीब्यूटिंग फैक्टर आहे उहो असांजो माइंड सेट आहे त को लिखणु पढ़ण सां जेको आहे ॿारु ख़राबु थो थिए। त इहा हिन वक़्तु उस्तादनि खे माइटनि खे सभिनी खे सम्झणु घुरिजे त लिखणु पढ़ण सां रांदि खेॾण सां ॿारु ख़राबु नथो थिए ऐं उन सां पाण उनजा वधीक जेके आहिनि से उनजी डेवलपमेंट थिए थी जेकॾहिं उनखे बहितर तरीक़े सां इस्तेमालु कयो वञे। त इन माइंड सेट खे अवेयरनेस ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं जेके इदारा आहिनि मतिलबु स्पोर्ट डिपार्टमेंट आहे, जीअं ठठे जो जे ॻाल्हि कयूं पार्टिकुलर ठठे जी ॻाल्हि कयूं त हिते स्पोर्ट डिपार्टमेंट त जो गवर्नमेंट जी तरफ़ां मौजूदु आहे पर हिते पाण एक्ज़िस्ट कोन थो करे। तव्हां पाण ॾिठो आहे किथे आहे स्पोर्ट डिपार्टमेंट, त उन्हनि खे हुजणु घुरिजे, उन्हनि जी बजट हुजणु घुरिजे ऐं डिस्ट्रिक्ट लेवल ते जेके स्पोर्ट्स जा इवेंट थियणु घुरिजनि। पोइ वरी स्कूलनि में हिकु DO स्पोर्ट्स जी सीट हूंदी आहे ऐं उन्हनि जो पंहिंजी हिकिड़ी मख़सूस बजट हूंदी आहे त उहे स्पोर्ट्स एक्टिविटी स्कूल में कनि। त अहिड़ा डिस्ट्रिक्ट लेवल ते इंतिज़ामिया बि अहिड़ा टूर्नामेंट या अहिड़ियूं सरगर्मियूं न पई कराए जंहिंजे करे उन सॼे अमल जी हौसला शिकनी थी आहे। त हथ कंदासीं सिविल सोसाइटी गवर्नमेंट एजुकेशन डिपार्टमेंट जी हथ कंदो त हीअ वापसि शयूं रिवाइव थी सघनि थियूं ऐं रिवाइव थियणु घुरिजनि। छो त असां चऊं था त जेको प्ले आहे या स्पोर्ट्स आहे जेकॾहिं असां ॿारनि खे प्रोवाइड था कयूं त उहा लग्ज़री न आहे। लग्ज़री जो मुराद आहे त का आयाशी न आहे या उन ते को थोरो कोन्हे को, पर इहो राइट आहे, हर ॿार जो राइट आहे। ऐं जेका UNCRC आहे उन में इहो राइट ॾिनल आहे त ॿार खे खेॾण जो जेको आहे हक़ु आहे। त असांखे इहो सम्झणु घुरिजे हक़ मां मुराद इहा हूंदी आहे त जीअं कंहिंखे ज़िंदा रहण जो हक़ु आहे ऐं तीअं कंहिंखे खेॾण जो हक़ु आहे। छो त हक़नि में का बि ईअं कोन्हे त भाई हीउ नंढो हक़ु आहे हीउ वॾो हक़ु आहे। हक़ मिड़ई सभई हक़ बराबरि हूंदा आहिनि, उन में नंढ वॾाई कोन्हे। त जीअं ॿार खे ज़िंदा रहण जो हक़ु आहे, खाधे जो हक़ु आहे, ईअं ॿार खे खेॾण जो हक़ु आहे। ऐं असां सभिनी खे इहो हक़ु सम्झणु घुरिजे, सम्झणु बि घुरिजे ऐं इन हक़ खे पहुचाइण लाइ पंहिंजा एफर्ट्स करणु बि घुरिजनि। तो कोन्हे ॿारहड़ियुनि में शहरनि जे जेका इदारनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? ॿारहड़ी ऐं शहर जो मुंहिंजे ख़्याल में त आउं जेकॾहिं चवां त हिकिड़े इंसान जी हैसियत में उते त पाण वधीक फ्रेश माहौल आहे शहर जी भेट में, पॉल्यूशन न आहे, पर उते फैसिलिटीज़ जो फुक़दान हुजण जे करे शहर जी पढ़ाई खे या शहर जे स्कूलनि खे वधीक बहितर सम्झो थो वञे। जेकॾहिं ॻोठनि जे स्कूलनि में फैसिलिटीज़ हुजनि ऐं प्रॉपर ॾिसो मॉनिटरिंग जो जेको सिस्टम आहे उहो असां वटि फेल आहे। जेकॾहिं किथे को टीचर फिक्स थियल बि आहे PT टीचर, त उहो जेकॾहिं उते न पियो वञे या उहो वञे थो उते पर स्कूल में उहे फैसिलिटीज़ न आहिनि त उहो छा थो करे सघे। गवर्नमेंट खे घुरिजे त जिते जिते इन क़िस्म जी नीड आहे उते पंहिंजूं प्रॉपर फैसिलिटीज़ ॾियनि। ऐं हींअर RTP हेड कोचिस ॾिना त ॾिसो उहे सभु एक्टिविटीज़ प्रॉपर वे में थियनि पियूं। पोइ कहिड़ो सबबु आहे जो गवर्नमेंट जो मुक़ररु थियल को टीचर जेको उन हिकिड़े RTP जे कोच खां अलाए केतिरा सां वधीक सैलरी खणे पियो पर उहो कमु न पियो करे। त बहितर इहो आहे त उन्हनि ते मॉनिटरिंग हुजे, उहो पंहिंजो प्रॉपर कमु कनि। हीअ तमामु ज़रूरी आहे एजुकेशन जे लाइ ॿारनि जी फिज़िकल ऐं मेंटल अप्रोच। ज़रूरु हुन ॻाल्हि इहा आहे त ज़िले ठठे समेत समूरे सिंध जे समूरे सरकारी तौरु गैर सरकारी इदारनि में रांदियुनि जा लेखा सहूलियतूं फराहम कयूं वञनि त जीअं उन इदारनि में पढ़ंदड़ शागिर्दनि जी ज़हनी ओसर करे सघे। कैमरामैन फारूक जान सां गॾु ग़ुलाम सिंह ख्वाजा, ब्यूरो टाइम, ठठो।